7 नवंबर 2009 ते तारीख़ी मौक़े ते ऐं यादगार ॾींहं ते सिंध जे तख़्त खां कराची में गॾु थियल लखे सिंधियुनि जे अज़ीम शानदार आलीशान जज़्बे खे सिंध जी आज़ादी जे लाइ तारीख़ी रेफरेंडम जी हैसियत रखंदड़ जलसे में असां अमेरिका, बरतानिया ऐं यूरोपी यूनियन ऐं ॿियनि आलमी इदारनि खे ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खे समेत सॼी दुनिया जे बाग़मी इंसाननि खे अपील कई हुई त उहे सिंधी क़ौम जे उन तारीख़ी रेफरेंडम जी अहमियत खे नज़र में रखंदे पाकिस्तान जे माली, इख़लाक़ी ऐं फ़ौजी इमदाद बंदि कनि। मज़लूम क़ौमुनि सिंधियुनि ऐं बलोचनि खे आज़ादी ॾियारण में पंहिंजो किरदारु अदा कनि। अॼु हिन तारीख़ी मौक़े ते असां हिकु दफ़ो वरी साॻियनि मुतालबनि खे वरजाईंदे आलमी क़ुवतनि जे आॾो सिंध जे क़ौमी नुमाइंदगी कंदड़ आलमी अमन, इत्तिहाद ऐं तरक़ी जे फ़ाइदे में साॻिया राया ऐं मशवरा अॻियां रखूं था। पहिरियों मज़हब जे बुनियाद ते क़ौमुनि जो तसवुर गैर मुंसिफ़ाना आहे, उन करे अक़वाम मुत्तहिदा जे मञल उसूलनि तहत क़ौमुनि जे तसवुर खे मञींदे सिंधियुनि खे जुदागाना क़ौम सम्झी पाकिस्तान खे तोड़े सिंधु देश ऐं आज़ाद बलूचिस्तान जो क़याम अमल में आंदो वञे। ॿियो, अक़वाम मुत्तहिदा जी नए सिर जोड़ जक करे उन जे अख़्तियार थियल इदारनि खे फ़ाल बणायो वञे। दुनिया अंदरि पैदा थींदड़ झगड़ा, मसइला बाहिमी रवादारी गॾियल समझौते जे बुनियाद ते हल कया वञनि। हर मसइले जो हल तशदुद ऐं ताक़त जे इस्तेमाल जे बजाय अदम तशदुद, इश्क ऐं मोहबत खे राह अमल बनायो वञे। सॼी दुनिया में सेक्युलर रवैयो सोच अख़्तियार कंदे कंहिं बि पंहिंजो मज़हब या नज़रियो मरण खां पासो कयो वञे।